केपी ज़िले शांगला जे इलाइक़े बिशाम में इस्लामाबाद खां दासू डैम ते वेंदड़ चीनी इंजीनियरनि जे काफ़िले ते आपघाती हमलो। 5 चीनी शहरनि समेत 6 ॼणा मारिजी विया। आपघाती बमबार बारूद सां भरियल पंहिंजी गाॾी चीनी इंजीनियरनि सां टकराए छॾी। हुकूमत तरफ़ां वाक़े जी जांच करे ज़िम्मेवारनि खे सख़्त सज़ा ॾियण जो ऐलान। वज़ीर आज़म जी चीनी सिफ़ारतखाने पहुची चीनी सफ़ीर सां ताज़ियत। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत वाक़े जी आला सतही ऐं जल्द जांच करे ज़िम्मेवारनि ऐं मददगारनि खे सज़ा ॾींदी। समूरी क़ौम जूं हमदर्दियूं चीनी शहरनि सां गॾु आहिनि। सीपेक जा दुश्मन पंहिंजे मक़सदनि में कामयाब न थी सघंदा। सदर आसिफ अली ज़रदारी, पाक फ़ौज ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि तरफ़ां बि वाक़े जी मज़म्मत। तुर्बत में सामूंडी फ़ौज जी एयरबेस ते दहशतगर्दनि जे हमले जी कोशिश नाकाम। 4 दहशतगर्द मारिजी विया, 1 जवान शहीद। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन, 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब दहशतगर्द मौजूद हुअण जी इत्तला ते ऑपरेशन कयो वियो। पारिन जी डेवट में मुस्तफ़ा, कसमुल्ला ऐं इस्लामुद्दीन समेत 4 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। पाक फ़ौज दहशतगर्द हमलनि खे मुल्की अमन ऐं सलामती ख़िलाफ़ साज़िश करार ॾेई छॾियो। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त विशाम हमलो पाकिस्तान ऐं चीन में इख़्तिलाफ़ पैदा करण जी कोशिश आहे। पाकिस्तान जी इक़्तिसादी तरक़ी ऐं अवाम जी भलाई तोड़े तरक़ी वारनि अहम स्ट्रेटेजिक मंसूबनि ऐं हसास हंधनि खे निशानो बणाए पियो वञे। दहशतगर्दनि जी सिधी अणसिधी रीति मदद में मुलविस समूरनि माण्हुनि खे बख़्श न कयो वेंदो। ग्वादर, तुर्बत ऐं विशाम में हमला मुल्की अमन ऐं सलामती ख़िलाफ़ साज़िश आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में मुलाक़ात। मुल्की मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। रमज़ान मुबारक में अवाम खे रिलीफ फ़राहम करण ते ग़ौर। मुल्की मसइला हल करण लाइ गॾियल कोशिशूं जारी रखण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नए IMF प्रोग्राम खे अंटर करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हाणे रिश्तो भली न हुजे, पर अॻियूं ॾिसी चवे थो त ख़ैरात वठण आया आहिनि। हुकूमत कर्ज़ वठी पघारूं ॾेई ऐं तरक़ियाती कम कराए रही आहे। कर्ज़नि मां छुटकारे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। मइशत खे मज़बूत करणो पवंदो। कमज़ोरनि जो आवाज़ केरु न ॿुधंदो आहे। आख़िरकार केसिताईं कर्ज़ वठी ज़िंदगी गुज़ारी वेंदी। IMF सां स्टॉप लेवल मुआदे खां पोइ ईंदड़ महीने किस्त मिली वेंदी। मुआशी बहाली लाइ नओं कर्ज़ प्रोग्राम बि हासिल करणो पवंदो। महांगे तेल मां बिजली जी पैदावार ख़तमु करणी पवंदी। टैक्स अदा कंदड़ ऐं मुल्क जे एक्सपोर्ट वधाइण में किरदारु अदा कंदड़ क़ौमी हीरोज़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां वधीक टैक्स ॾींदड़नि खे बिलीव पासपोर्ट ऐं एज़ाज़ी सफ़ीर जो दर्जो ॾियण जो ऐलान। हुकूमत PIA खे खांगाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफ़ाक़ी काबीना तरफ़ां PIA होल्डिंग कंपनी जे 11 रुकनी बोर्ड जी मंज़ूरी। स्टेट बैंक जो अॻूणो गवर्नर तारिक बाजवा बोर्ड जो चेयरमैन मुक़रर। 11 रुकनी बोर्ड में 7 ख़ुदमुख्तियार डायरेक्टर ऐं 4 सरकारी ऑफिसर शामिल करण जी मंज़ूरी। PIA जी बक़ाया ऐं असासा होल्डिंग कंपनी में मुंतक़िल कया वेंदा। संगरारवासी नीगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध मुसलसल सरापा एहतजाज। टंडे अलायार में अक़लियती बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे रामापीर मंदिर खां प्रेस क्लब ताईं रैली। मीरपुर ख़ास, नवाब शाह, मरजारी, नौशर फेरोज़ में एहतजाज। मातली, फैज़गंज, बाडर, ठुल, जाती, मांझंद ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा। अॻवाननि जो चवणु आहे त धाड़ियल आम शहरनि खां पोइ हाणे ॿारनि खे अगवा करे रहिया आहिनि। पुलिस धाड़ियलनि ख़िलाफ़ कार्रवाई में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। अप्रैल ऐं मई महीने दौरान पाणी जी खोट 25% ताईं पहुचण जो इम्कान। इरसा तरफ़ां गर्मी जे मौसम दौरान पाणी जी विरछ लाइ 2 अप्रैल ते इजलास तलब। एडवाइज़री कमेटी जे इजलास जी सदारत इरसा चेयरमैन कंदो। जेकॾहिं जून महीने में बरसाति न थी त तरबेला ऐं मंगला में पाणी जो ज़ख़ीरो ख़तमु थी वेंदो। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर तलहा महमूद पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। सदस्य चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी दावत ते PP में शामिल थियो आहे। JUI खां सवाइ ॿी कंहिं बि पार्टी में न रहियो आहे। मुल्की मुआशी ऐं सियासी हालतूं सभिनी साम्हूं आहिनि। मुल्क संगीन मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे।
सिंध हाई कोर्ट तरफां गुम थियल शहरनि जूं तस्वीरूं प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में शाया करण जो हुकुम। गुम थियल शहरनि जी सफ़री हिस्ट्री भी जमा कराइण जी हिदायत। ॿुधणी 25 अप्रैल ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां अॻु भराई बाबति रिपोर्ट तलब। सिंध हाई कोर्ट में पिणु ख़ासि बेंच तरफ़ां मेगा करप्शन केस में मेयर, डीसी ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर ज़ाती हैसियत में तलब। नेब खे मामले जी जांच करण जो हुकुम। अदालत रिमार्क सिंध चयो आहे त 8 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं मेगा प्रोजेक्ट मुकमल न कयो वियो आहे। पौणनि 4 अरब रुपयनि जे फंड मिलिया आहिनि। नोट विछाए वञे हा त नालो ऐं रोड ठही वञनि हा। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल अब्दुल रशीद सोलंकी जे पुट जी टिकटॉक वीडियो वायरल। इदारे खे सुधारण जी दावा कंदड़ ऑफिसर जी कुर्सी ते संदसि पुट वेही टिकटॉक ठाहिण लॻो। दौड़वासी भाउ ऐं भेण सां धाड़ेलनि जो फोन ते राब्तो। 50 लाख रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि कंधकोट मां फोन करे मोकनि जी बाज़ियाबी लाइ भुंग तलब कयो आहे। हू ग़रीब हुअण सबबि भुंग अदा करण जे क़ाबिल न आहिनि। नवाब अली मोहम्मद भरिसां ज़मीनी तकरार तां मार्चवेल 5 ॼणनि वटि मेड़ मिंथ काफ़िले जी आमद। MP ग़ुलाम कादिर चांडियो, आशिक़ हुसैन ज़रदारी ऐं ॿियनि तरफ़ां मुतासिर धुर खे ठाह लाइ मेड़ मिंथ भंड बिरादरी तरफ़ां ठाह बाबति सलाह मशवरे लाइ ईद ताईं जी मोहलत तलब। सखर में मुबैना मुक़ाबले में मार्चवेल 2 ॼणनि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त संदनि नौजवाननि खे गिरफ़्तार करण खां पोइ पूरे मुक़ाबले में मारियो पियो आहे। मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। कोटली जे साइट वारे इलाइक़े में हथियारबंदनि जे ट्रक ड्राइवर खां फुर लुट। वाक़े ख़िलाफ़ ट्रक ड्राइवरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। सुजावल में ॻोठाणनि तरफ़ां पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस रशीद चांग खे गिरफ़्तार करण खां पोइ गुम करे छॾियो आहे। ऐं ऑस्ट्रेलिया पाकिस्तान ख़िलाफ़ वनडे ऐं T20 शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। ॿई टीमूं नवंबर में 3 वनडे ऐं 3 T20 मैचूं खेॾंदियूं। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में वनडे सीरीज़ जी शुरूआति 4 नवंबर खां मेलबर्न में थींदी।